दर्दन जो दरिया सबनी पंजे हड डोखन सा सलाह कर ॾिसूं तो तोखे कहिड़े था चोट चाढ़नि। ठीक है राणा खान, हाणे मां उन ॾींहुं ईंदुसि जॾहिं मां तोसां ज़मीन जो सौदो कंदुसि। सिज लहण वारो आहे, अञा मायूं न आहिनि पहुतियूं। मां त इंतज़ार करे करे थकिजी पियो आहियां। पुट ही दरगाह थी वयूं या ॿिए पासे काॾे निकिरी वयूं? बाबा 2-3 मिंट अञा सब्र कर, जेकॾहिं आयूं त ठीकु आहे, न त मां वञी वठी थो अचां। पुट तूं वञ दरगाह ते ॾिस ऐं ॿुध वाट तां ॾिसंदो वञजांइ। बाबा मां त रस्ते सां वेंदुसि ऐं हू ज़मीनुनि मां ईंदियूं। खुदा करे अचनि न, अलाए काॾे परमो कयो अथनि। काॾे वेंदियूं बाबा, पाणे धिका खाई खाई घर मोटी ईंदियूं। इहा मायुनि जी आदत आहे बाबा, वेंदियूं न हर हुन घर पाणे मोटी ईंदियूं। बाबा तो त मुंहिंजे लाइ बाहि ॿारे छॾी आहे। पुट तूं उथ, मुंहिंजो चवण वठ। दिलि में अलाए कहिड़ो कहिड़ो ख़ौफ़ थो थिए। पुट जे मायूं वापसि न आयूं न त तुंहिंजो ठहियल रिश्तो बि ड्रही वेंदो। वञ जल्दी कर, मां जी चाच लही आहे। वञा थो बाबा, वञा थो, तूं वेहण कोन ॾींदे। वञ पुट वञ जल्दी कर, शाबाश। उस्ताद हे तोखे बधी छॾियो आहे चाचे सावण। राम तूं अची वे। ॾिस ज़ाल मां पोड़े ॿुधाए कहिड़ो अजड़ कयो आहे। मां हिकिड़ो पाॾो जो न सच नाहे भॼी वञा। हिते चुल्ह में मूंखे बधी छॾियोसि ऐं चए पियो त मानी जी जॻह ते मां तोखे बोह खाराईंदुसि। ऐं चए पियो कटनी ॾाढो खोड़ो पियो आहे, उहो बि खाराईंदुसि। जेकॾहिं दाल में अची वियो त वॾो अजड़ कंदो, हाणे न निकिरण जी कयो। मां त चाहियां पर तव्हां ॿिन्ही खे हिते बधी छॾींदो। उस्ताद तूं घबराए न, हाणे असां आया आहियूं न। तूं अची वञ कहिड़ा फाड़ा मारी दे। अरे ॻ्यारी न मूंखे छॾाए। अंदर वञ, अंदर मार। उस्ताद हथ बधी आहे या ई रुमाल सां कढो आहे चिड़ू बीचा 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 पूरी हो सब। तू हिकड़ी हाणे ॻाल्हि ॿुध, निकिरण जी कयो, निकिरण जी वरी न अची वञे या बाबा। हा हा हलो त हलूं, वरी न अची वञे सावण। तुझे जंगल में साध निकिरा न पोड़े गोॾा ई गोॾा कुटिया आहिनि। तव्हांखे घटि सटको ॾिनो हूंदई, मूंखे सुका न कया अथई। अलाह उस्ताद एॾो कुझु थी छा? मूंखे चवे तूं बुलो शानो थो पाण खे सम्झी न, इन जे करे मुंहिंजा एॾो वॾो अजर कयसि ऐं चए पियो हाणे कंदा ठगी न कजां। जेसिताईं तूं पाड़े वांगुरु रड़ियूं न कंदे न मां तोखे न छॾींदुसि। तंहिंजे करे निकिरण जी कयो। अंकल जी हलो, मां नथो हली सघां। खबर मायूं किथे? बाबा का भी खबर नथी पए त मायूं काॾे निकिरी वयूं आहिनि, दरगाह ते बि कोन आयूं। कम त ख़राब थी वियो पुट। जे सुल्तान मायुनि खे वठण आयो त हुनखे असां कहिड़ो जवाब ॾींदासीं त मायूं भॼी वयूं? छा कयूं हाणे? कुझु सोचे ॿुधाए त कहिड़ो जवाब ॾियूं सुल्तान वारनि खे। वाकई बाबा कम ख़राब थी वियो। सुल्तान जे आॾो कहिड़ो बहानो कंदासीं त काॾे वयूं मायूं? अरे तूं छा थो सम्झी त काॾे वयूं? किथे ईअं त न आहे असांजे सुल्तान वारनि जे ख़ौफ़ खां रेस वटि पनाह वती हुजूं। रईस वटि या ॻोठ में कंहिं बि घर में पनाह वती अथऊं पोइ त सही आहे, हुतां हुननि खे घुराए वठंदासीं। जे ॻोठ में ई न आहिनि त पोइ त ॾाढो मसइलो थींदो। ऐं हाणे त सुल्तान असांजे विच में वरी दुश्मनी पैदा थी वेंदी। हाणे इहो सोची ॿुधाए, इहो ॿुधाए त असां सुल्ताननि खे कहिड़ो जवाब ॾेयूं ऐं कीअं राज़ी करे मोटायूंसि? बाबा जेकॾहिं सुल्तान घर में अची वियो न त हुनखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। इन करे मां चवां थो त तूं सुल्तान वारनि जे घर वञी अॼोको ॾींहुं उन्हनि खे टारे अच। बाक़ी रही ॻाल्हि सुभाणे जी त सुभाणे ताईं जांच करे वठंदासीं त मायूं आख़िर काॾे वयूं। पुट सुल्तान मञी थो त कोन, पर मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कंदुसि त सुल्तान खे राज़ी करे वठां। पर हाणे ईअं तूं कर त मां सुल्तान वारनि ॾे थो वञा ऐं तूं रईस अकबर खान ॾे वञ।
जा चला त मायूं किथे अदा तू वञ मुंहिंजी मस्तानी खे वठी अच। अरे वञा थो मानी तयार आहे ॿ टे गिरा खाइण ॾे पोइ वञा थो। अदा तोखे मानी वणे थी पर मां ओसी ताईं मानी कोन खाईंदुसि जेसि ताईं तू मुंहिंजी मस्तानी खे वठी कोन ईंदे। अदा जेकॾहिं तुंहिंजी मस्तानी अॼु न अचे त पोइ तूं छा मानी न खाईंदे? मुंहिंजा भाउ अहिड़ी वाई त न कढ। जॾहिं हुननि पक ॾिनी आहे त तुंहिंजो भाउ अॼु ज़रूर राणीअ खे वठी ईंदो। मासी वठी तॾहिं ईंदुसि जॾहिं अदा आहे तां वेंदो। मासी ही मानी बि कोन खाइण ॾींदो पानी दे उहो त पीए वञा। मासी तू उते बि अदा खे पाणी मां थो भरे ॾे। अदा अदो मलार घर जा सभु कम कंदो रुगो तूं हिनखे मस्तानी आणे ॾे। गुलू मस्तानी खे अॼु हर हाल में वठी ईंदुसि पर ही निभागो कुझु सब्र करे। अदा एतिरा महीना त सब्र करे चुको आहे अञा मां छा कयां? अदा तूं त चांहि जो मुआली आहीं ज़ाहिर चांहि बि पोइ वेंदे। वाह जे ॻाल्हि कई अथई गुलू चांहि पी पोइ थो वञा। अदा तव्हां वञो तव्हां जीअं ई वापसि ईंदव न तव्हांखे चांहि तयारु मिलंदी। वञा थो साह न वञई जॾहिं मां तोसां वाइदो कयो आहे त मस्तानी खे अॼु हर हाल में वठी ईंदुसि। चयमि न रेस में कमु आहे तूं वञी हुनखे ॿुधाए। जेको तुंहिंजो रेस में कमु आहे मूंखे उहो बि ख़बर पइजंदी। बहितर आहे त तूं मूंखे ॿुधाए छो नथो? तूं रेस खे मोकिले थो या मां वञा वापसि? बाबा साईं मानी थो खाए सब्र कर मां हुनखे ॿुधायां थो। मां हिते ई बीहां थो तूं वञी रेस खे मोकिल। ठीकु आहे वरिया तूं हिते ई बीठो मां बाबा साईं खे मोकिलियां थो। अदा तव्हां कयोसि था मज़ाक ऐं ही चढ़े थो वञे थो हथनि मां निकिरंदो। तव्हां फिलहाल मज़ाक खे छॾियो वञी करे अदा जी कुंवार खे वठी अचो। वञा थो मुंहिंजा भाउ वञा थो तुंहिंजी मस्तानी खे वठी पोइ ईंदुसि। तव्हांखे अचण जी ज़रूरत न आहे मां पाण अची वियो आहियां। चाचा सावण तूं भली आहे पर मुंहिंजी राणी किथे आहे? पुट मां आयो आहियां त उहा बि अची वेंदी। चाचा सावण छा तूं हुनखे कोन वठी आयो आहीं छा? न पुट हुन हिकु राति जी मोहलत। न चाचा न हिकु राति त छा पर हाणे मां हिकु मिंट बि मोहलत नथो रही सघां। हींअर जो हींअर वञी राणी खे वठी अच। जेकॾहिं उहा तोसां नथी अचे न त हुनखे आउं वठी ईंदुसि। पुट हिकु राति न बस मां घणी मोहलत ॾेई चुको आहियां। अदा तव्हां पाण वञो न त आउं थो वञा। सावण ॿुधी पियो न हाणे हिन चरे खे केरु सम्झाए? मां पाण हली राणी खे वठी थो अचां। छा पियो सोची अॼु मां पाण राणी खे मञाईंदुसि। जेकॾहिं मूंखे ॾिसंदी न त सभु ज़िद छॾे हली ईंदी। हल मूंसां गॾु। हा कीअं बि करे राणीअ खे वठी अचिजांइ न त तूं बि हिन घर में कदम न रखजांइ। मायूं हिते त न आयूं आहिनि पर वरियाम तूं त इहा वॾी ॻाल्हि करे छॾी बाबा। दरगाह ते ज़ियारत लाइ निकितियूं त वरी वापसि न आयूं पर वयूं त वयूं काॾे? ऐं वरियाम ॿी ॻाल्हि त कहिड़ी मजबूरी हुई जो हू घर छॾे हली वयूं आहिनि? बाबा साईं सुल्तान राणी खे वापसि वठण लाइ चई वियो मां त सम्झां थो इन खौफ़ खां किथे वञी लिकी हूंदियूं। थी सघे थो तो सुबुह ताईं पाण घर पहुची वञनि या असां वञी पाण हुननि खे ॻोल्हे लऊं। वरियाम मां त कंहिंसां ॻाल्हि कोन कंदुसि बाबा पर इहे ॻाल्हियूं लिकंदियूं न आहिनि।
तूं अञा ॿार आहीं। पुटु इज़तदार औरत पंहिंजे वॾनि जी इजाज़त खां बग़ैर राति घर खां ॿाहिरि न आहे गुज़ारंदी। बाबा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे तव्हांजूं औरतूं ॻोठ में न आहिनि, उन्हनि जो घर मां ईअं निकिरी वञण जा कहिड़ा सबब आहिनि, पर अवां मूंखे नथा ॿुधाइण चाहियो। पुटु इहा अलॻि ॻाल्हि आहे। तव्हां ऐं सुल्तान वारनि जे विच में मिटी माइटी थी बाबा, इन ॻाल्हि जी मूंखे बेहद ख़ुशी थी आहे। पर बाबा हाणे इहा कोशिश कजो त इहा मिटी ॿीहर दुश्मनी में न बदिलजे। बाबा वञी औरतुनि खे ॻोल्हण जी कोशिश कर, ऐं मां पंहिंजे तरफ़ां पूरी उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिश थो कयां। हाणे तूं भले वञ बाबा। अल्लाह ख़ैर करे। ठीकु आहे बाबा साईं। साईं आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां एॾा परेशान थी विया आहियो? छॾ हिन ॻाल्हि खे पाणी कजो। बाबा साईं, मां तव्हांजूं ऐं वरियाम जूं सभु ॻाल्हियूं ॿुधी चुको आहियां। हुनजे करे हाणे लिकाइण मां कहिड़ो फ़ाइदो? गोराम बाबा ॻाल्हि लिखाइण सां को फ़र्क़ु न पवंदो। सुबुह जो इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में फैलिजी वेंदी। पोइ असांखे तव्हां छो था परेशान कयो? चाची, असुल ॻाल्हि इहा आहे त राणी ऐं नज़ीरा सुबुह खां वठी घर खां निकितल अञा ताईं घर कोन पहुतियूं आहिनि। हुनजे लाइ वरियाम उताक ते आयो पुछण जे लाइ। घर छो छॾियऊं? आलम खान वारे जो वञण खां पोइ किथे सावण वारनि मुंहिंजे मथां ज़ुल्म त नाहिनि कया? ईअं ई हूंदो साईं। वरियाम वञी सदोरी खे हासिल करण सुल्तान वारनि सां हथ मिलायो, ऐं राणी मल्हार जे ज़ुल्म खां ओॾे वञण लाइ तयारु न हूंदी, ऐं सावण पाण वणाइण लाइ नज़ीरा ऐं राणीअ मथां ज़ुल्म कयो हूंदो। हिन करे हू मजबूर थी घर छॾे हली वई हूंदियूं। गोराम, तुंहिंजो छा अंदाज़ो आहे बाबा? ये काॾे निकिरी वई हूंदियूं? कंहिं वटि वञी पनाह वरितो हूंदो? बाबा साईं, उन्हनि सां जेकॾहिं को मर्द गॾु हुजे हा त ख़बर पइजी वञे त उन मर्द जा किथे हुनजा वास्ता आहिनि, त हू किथे वञी पनाह वठी सघे थो। पर औरतुनि जो कंहिंसां वास्तो आहे इहो अंदाज़ो लॻाइण मुश्किल आहे। बस वञी सावण सुल्तान वारनि खे विचायो त हाणे वरी नए सिर दुश्मन जी बाहि भड़की पवंदी। यो जादो का ख़बर में ॿुधी अथव या कननि में रुगो कपा विझी वेठी आई? भाई जानी मां ख़बरूं कोन ॿुधंदो आहियां, पोइ इन करे जो तूं सॼे ॻोठ जूं ख़बरूं मेड़े चूंडे अची असांखे ॿुधाई। हाणे मूंखे ख़बरूं ॿुधण जी कहिड़ी ज़रूरत है? कीअं जादो? पोइ भला जेकॾहिं का ताज़ा तरीन ख़बर आहे त फरमाए। ख़बर अथव राणी नज़ीरा ॿई भॼी वियव। छा राणी ऐं नज़ीरा भॼी वयूं? हाय हाय, हाणे हिन में छिरकण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे आलम जे मरण खां पोइ हिन सावण जो जूतो ॾींहुं राति पियो रननि जे मथां वसंदो। पर हा, जेकॾहिं आलम वापसि आयो न, पर आलम वीचारे खे हिननि सुल्तान वारनि कुई कपे दफ़न करे जॾहिं सलाहे छा, पोइ हे रंडू हिननि जे ज़ुल्म खां कीअं बची सघंदियूं? चई सच थो जाड़ा। सावण पंहिंजो घर आबाद करण लाइ राणी खे पंहिंजे घर मोकिलण चाहींदो हूंदो। राणी मस अज़ाब मां जान छॾाई, अबी हर मल्हार जे पादरनि में थोरी वेंदी। पर भॼंदियूं बि केतिरो, सुल्तान ऐं सावण वारनि खां केतिरो लिकंदियूं भला। ऐं ॿी ॻाल्हि त भाई हाणे ॿी ख़बर वञी ॻोठारनि खे ॿुधाए त मानी हज़म हाणे पेर ड्राए त असीं को चांहि जो चुको कयूं। सभु सम्झां थी जाड़ा, सभु सम्झां थी। तोखे त ख़बर आहे न, मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी, लॻे थो मुंहुं सुबुह खां वठी चांहि जो ढुक ई कोन नसीब थियो अथई। अदा तूं वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। ज़हर जहिड़ो घर में आहे? बोल, घर में तो कोन हूंदो, बाक़ी ॿाहिरि मिली वेंदो। शाम ताईं तव्हांखे मुंहिंजो लाश मिली वेंदो। लाश शौक़ सां मां तोखे न रोकींदुसि,
पर मरण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी सम्झी छॾ, जेकॾहिं ज़िंदगी हूंदई त मस्तानी खे हासिल करे वेंदे, जेकॾहिं तूं मरी वेंदे त इहा मस्तानी त ॿिए खे हथ अची वेंदी। दादा ये भी तो इहो ई थो चाहे, छो जो हिन पंहिंजी मस्तानी ते हद खां वधीक ज़ुल्म कया, हुनखे सच ॿुधाइण जी हिन में साह अपनाए रही, इन करे ही मरी जान छॾाइण थो चाहे। इहो कमु त बुज़दिल जो हूंदो आहे, पोइ इन जो मतिलबु त असांजो भाउ बुज़दिल आहे। अदा मां बुज़दिल न आहियां, पर मुंहिंजी दिल जे मथां छा थो गुज़रे उहो तव्हांखे मालूम न आहे। जेकॾहिं न मुंहिंजी जाइ ते को ॿियो हुजे हा त हिन वक़्तु ख़ुदकुशी करे चुको हुजे हा। पोइ तूं बि त ख़ुदकुशी करण पियो वञी, कहिड़ो फ़र्क़ु आहे तो में ऐं बुज़दिल में? अदा ॿी वाट मुंहिंजे लाइ का बि न आहे बची। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं न तूं मस्तानी सां सचो प्यार करींदो त उनखे हासिल करण जी कोशिश कर, उनखां ग़लतियुनि जी माफ़ी वठी उनजी दिल खटण जी कोशिश कर। जेकॾहिं हिन वक़्तु मस्तानी तोसां नफ़रत करे थी त उन जो कारण बि सिर्फ़ तूं आहे, तूं। जेकॾहिं घरां भॼी निकिती आहे न त उहो बि सिर्फ़ तुंहिंजे ख़ौफ़ खां। इन में उनजो को बि ॾोह न आहे, अञा बि तूं उनखे ॾोही थो सम्झी। मल्हार अदा वॾो सही पियो चए, जेकॾहिं राणी हितां घर छॾे वई आहे त उन में राणीअ जो को बि ॾोह न आहे। जेकॾहिं राणीअ खे तुंहिंजो ख़ौफ़ न हुजे हा न त हू कॾहिं बि घर खे छॾे कोन वञे हा। इन जे करे तूं पाण खे संभाल ऐं इंशाअल्लाह अदा वॾो राणीअ खे ॻोल्हे ज़रूर लहंदो। इन जे करे तूं राणीअ खे परचाए मञाए हिते वठी अचेस, इहो मसइले जो हल आहे। बाक़ी ख़ुदकुशी करण इहो त मसइले जो हल न आहे भाउ। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। सिकंदर जी बाबा साईं। बाबा वन सावण के सरिया। सिकंदर वे बाबा साईं सावण शहर निकिरी वियो। ठीक आहे, शाम जो वठी अचीस। पोइ बाबा साईं जेको हुकुम। बाबा साईं छा था सम्झो, ये मायूं सावण वारनि खे हथ ईंदियूं? कुछ भी नथो चई सघे गोरान, कुछ भी न। गोरान थी सके तो सुल्तान उन्हनि खे ॻोल्हे लहे, पर एतिरो जल्द भी न जेतिरो न सोचो आहे। राणी तू मूंखे सही सही ॿुधाए त इहा ॻाल्हि तो पंहिंजे कननि सां ॿुधी। भाॼाई मां घर कॾहिं बि न छॾिया हा, जे अदा जे वापसि अचण जो आसरो हुजे हा, पर सुल्तान वारनि अदा खे मारे छॾियो। इहा ॻाल्हि हुननि चाचा खे ॿुधाई, पोइ बि चाचा हुननि खे माफ़ करे हुननि सां मिठी करे पियो। इन जे करे भाॼाई मां हू घर छॾियो। जे सुल्तान ऐं मल्हार अदा जा कातिल आहिनि न, वो चाचा वारा भी उन्हनि जा भाङे भाई वारा आहिनि। हाणे तूं ई ॿुधाए, जिन जा हथ अदा जे खून सां रंगियल हुजनि, छा मां उन्हनि सां ज़िंदगी गुज़ारे सघां थी? जेकर इहो सच आहे त पोइ राणी मां बि उन घर में कान रहंदसि। भाॼाई जेतिरो मुंहिंजो अंदाज़ो आहे न, सोट ऐं सुल्तान वारनि अदा खे मिली मारियो आहे। जेकर हीअं न हुजे हा त सुल्तान वारा सदोरी जो संग वरियाम खे न ॾियनि हा। मां बि चवां त सुल्तान वारनि जी कावड़ एतिरी जल्दी कीअं ख़तम थी वई? कल्ह को ॾींहुं हुयो ऐं सुल्तान वारा वरियाम खे मारण जे कढ हुया, ऐं हाणे वरी एतिरो जल्दी पंहिंजी भेण जो संग कीअं ॾिनऊं? तूं सची आहीं राणी। वरियाम सदोरी खे हासिल करण लाइ आलम खे मारायो हूंदो। भाॼाई हाणे हुन घर में कॾहिं बि वापसि न हलंदासीं, भली हू असांखे ॻोल्हे बि छो न लहनि। ऐं जे हो हिते आया बि त साफ़ इनकार कंदियूं त असां पाण ख़ुदि मुख्तियार आहियूं, पंहिंजी मर्ज़ी जूं मालिक आहियूं। ठीकु आहे राणी, हाणे ओॾां वापसि कोन हलंदियूंसीं, बाक़ी पंहिंजी रहियल ज़िंदगी हिन घर में गुज़ारे छॾींदीसीं। बोलो तूं छा थो सम्झी?
केर थी सके थो जंहिं हिननि रनुनि खे पनाह ॾिनी हूंदी कंहिं सां गॾु बि हूंदियूं। दादा मुंहिंजो त अंदाज़ो इहो ई आहे इहे मायूं ॻोठ में ई लिकियल हूंदियूं ॿाहिरि काॾे वेंदियूं। अदा जेकॾहिं ॻोठ में हुजनि हा न त हींअर ताईं ख़बर पइजी वञे हा ॻोठ जो को बि घर सावण कोन छॾियो हूंदो। सावण एतिरो लापरवाह थी वेंदो मूं कॾहिं इहो सोचियो बि न हुयो। जॾहिं उनखे ख़बर बि हुई त रनू होश में न आहिनि त पोइ उन्हनि खे ॿाहिरि वञण जी इजाज़त छो ॾिनी? किथे ईअं त नाहे सावण पाण ई मायुनि खे गुम कयो हुजे असांखे ख्वार करण लाइ। ईअं सावण कॾहिं नथो करे सघे। सावण असां सां मिट्री कई आहे हाणे हू असां सां कॾहिं बि धोखो न कंदो। सावण खे ख़बर आहे त पहिरियां आलम खान उनखे बचाइण वारो हुयो हाणे त उनखे बचाइण वारो केर बि कोन्हे। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त राणी ऐं नज़ीरा खे आलम जे मौत जी ख़बर पइजी चुकी आहे तॾहिं हू घर छॾे निकितियूं आहिनि। सावण ॿार न आहे जो इहा ॻाल्हि माइन सघंदो। जेकॾहिं सच में ख़बर पए थी राणी ऐं नज़ीरा खे आलम खे असां मारियो आहे त पोइ हू तोखे कॾहिं बि क़बूल कोन कंदी। पता अलाही न करे जो ईअं थिए। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी मूंखे न मिली न त मां ज़िंदा कोन रहंदुसि। तूं दिलि न लाइ मुंहिंजा भाउ तुंहिंजी मस्तानी खे हर हाल में तो वटि वापसि वठी ईंदासीं। तूं सिर्फ़ दुआ कर त उन्हनि जी ख़बर पइजी वञे त किथे आहिनि। उन्हनि खे वठी अचणु मुंहिंजो कमु आहे। अदा सावण ऐं वरियाम बि उन्हनि जी ॻोल्हा में आहे असांखे बि गॾिजी उन्हनि जी ॻोल्हा करणी पवंदी तॾहिं वञी असां मंज़िल ते पहुचंदासीं। हीअ दुनिया